नाज़रीन, कासमाबाद हैदराबाद में महंगाई चोट चढ़ी हुई। मुनाफ़िक़ोर वापारी आम वापे जूं शयूं पंहिंजी मनपसंद अघनि ते विकिरो करण लगा। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आवाम सख़्त परेशानियुनि में मुब्तला ऐं मुनाफ़िक़ोर वापारियुनि भाॼियुनि, फ्रूट, गोश्त, मच्छी, खीर, अटो, चांवर, दालियुनि, खंड, सूधो आम वापे वारनि शयुनि जा अघ ॿीणा टीणा मुक़रर करे छॾिया आहिनि। दुकाननि तोड़े रेढ़नि तां रेट लिस्टूं गाइब हुजनि थियूं। मुख़्तियारकार कासमाबाद असिस्टेंट कमिश्नर, डिप्टी कमिश्नर समेत ॿिया लाॻापियल ऑफिसर पंहिंजी ऑफिसनि ताईं महदूद आहिनि। केर बि मुनाफ़िक़ोर वापारियुनि ख़िलाफ़ क़दम खणण लाइ तयार नाहे। ह्यूमन राइट्स जे अॻवान सिंध हाई कोर्ट बार जे सीनियर नायब सदर एडवोकेट इंद्रजीत लोहाणू कल्याण टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॻई महांगाई जे सतायल अवाम मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। मथां वरी हथरादू मुनाफ़िक़ोर वापारियुनि जी फुर लुट वधीक ॼण जंजाल बणाए छॾियो आहे। एतिरे क़दर जो ग़रीब तबिके जे माण्हुनि खे ॿ वेला पेट भरे खाइण खां महरूम कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर समेत लाॻापियल इख्तियारनि खां मुतालबो था करियूं त हथरादू महांगाई जो नोटिस वठी मुनाफ़िक़ोर वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी ग़रीब आवाम खे रिलीफ ॾेई खेनि जीअण जो हक़ फ़राहम कयो वञे।